أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله جل جلاله في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم فيما معناه مجتمع قوم في بيت من بيوت الله يتلون كتاب الله ويتدارسونه بينهم إلا نزلت عليهم السكينة وغشيتهم الرحمة وحفتهم الملائكة وذكرهم الله في من عنده صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين मुझे काबिल एहतराम दोस्तों अजीज़ों अज जी ये तकरीब सईद जामिया हाजा जे फुज़ला जे हौसला अफ़ज़ाई जे लाइ मुनाक़िद कई वई आहे। अल्लाह ताला हिननि जमी फुज़ला के आलिम रब्बानी बनाए, दीन जो सच्चो ख़ादिम बनाए। मदरसे जे ज़िम्मेदारान, जमी इंतज़ामिया जे अफराद, मुअल्लिमीन ऐं उन्हनि जे मुआविनीन ऐं मुआवनात के रब ज़ुल जलाल पंहिंजी शान मुताबिक़ उन जो बदिलो अता फ़रमाए। अल्लाह उन्हनि जी कोशिशुनि खे पंहिंजी बारगाह में मशकूर व मक़बूल बनाए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ई मदरसा दीन जा क़िला आहिनि जिते दीन जी हिफ़ाज़त थिए थी। ई मदरसा हाफ़िज़नि ऐं आलिमनि ऐं दीनी रहबरनि ऐं रहनुमान जे पैदा थियण जो हिकिड़ो रूहानी कारखानो आहे। मदरसा हक़ीक़त में रब ज़ुल जलाल जे कम में लॻल आहिनि। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वज़ीफ़े में मुवज़्ज़फ़ आहिनि। जेकॾहिं ईअं चइजे त मुबालगो न थिए त खुदाई कम करण वारा, नबवी कम करण वारा ही अहलियाने मदरसा आहिनि, जेके अल्लाह जो कम पिया कनि, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाइब बणिजी हुज़ूर जो कम पिया कनि। छो जो हिन मदरसनि जे ज़रिए सां क़ुरान जी हिफ़ाज़त पई थिए, क़ुरान जी इशाअत पई थिए, क़ुरान जी तालीम पई थिए ऐं सभु कम रब ज़ुल जलाल जा आहिनि। अल्लाह व क़ुरान जो मुहाफ़िज़, अल्लाह व क़ुरान जो मुअल्लिम। अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इन आयत में रब पंहिंजो कम ॿुधायो त हिन क़ुरान खे नाज़िल करण वारो आऊं आहियां, त हिन क़ुरान जी हिफ़ाज़त करण वारो आऊं रब आहियां। हिफ़ाज़त क़ुरान ते रब्बानी कम, खुदाई कम आहे क़ुरान जी हिफ़ाज़त करणु। क़ुरान खे पढ़ाइणु इहो मुल्लनि जो कमु कोन्हे, इहो ख़ुदा जो कमु आहे। ई मदरसनि में पढ़ाईंदड़ मुदर्रिस ऐं मुअल्लिम ए त ख़ुदा जा ख़लीफ़ा ऐं नाइब बणिजी अल्लाह जो कमु कनि पिया, लेकिन हक़ीक़त में तालीम क़ुरान त रब जो कमु आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरान। अल्लाह तो फरमाए मूं सेखारियो क़ुरान।
अल्लाह तालीम क़ुरान जी निस्बत पंहिंजी ज़ाते बाबरकात ॾांहुं करे मुअल्लिमीन क़ुरान खे वॾी पग ॿधाए छॾी, जेका वॾी का पग थी नथी सघे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, क़ुरान जो इहे ॿई आयतूं ॿुधाइनि पियूं त ही अहलियाने मदरसा जंहिं सेज ते वेठल आहिनि उहा सेज माण्हुनि जी ठाहियल न आहे, या रब ज़ुल जलाल जी तरफ़ां तकवीनी तरह मुक़ररु थियल आहे। छो जो क़ुरान जी हिफ़ाज़त त बराह रास्त ख़ुदा जो कमु आहे, क़ुरान जी तालीम त बराह रास्त रब जो कमु आहे। तालीम क़ुरान अल्लाह जो वज़ीफ़ो, हिफ़ाज़त क़ुरान अल्लाह जो कमु। ऐं ही मदरसा बि हिफ़ाज़त क़ुरान तालीम क़ुरान में त लॻल आहिनि, ॿियो छा में लॻल आहिनि। ॾींहुं राति क़ुरान जी लोली आहे। ख़ुसूसन जिते शुब हिफ़्ज़ो नाज़र आहे उते त अक्सर ॾींहुं राति जो हिस्सो क़ुरान जो ई क़ुरान आहे। बशरी ज़रूरतुनि जे लाइ वक़्तु कढी बाक़ी अक्सर वक़्तु मदरसनि में क़ुरान पढ़िजे थो, क़ुरान पढ़ाइजे थो। तलबात और तालिबात क़ुरान पढ़नि पिया, पढ़नि पियूं। उन्हनि जा मुअल्लिम मुअल्लिमीन मुअल्लिमात उन्हनि खे क़ुरान पढ़ाइनि पिया। किथे बराह रास्त क़ुरान पढ़ाए पियो वञे, किथे वरी उहे उलूम पिया पढ़ाया वञनि जेके क़ुरान जे सम्झण में मुईन ऐं मददगार आहिनि। पोइ उन्हनि में के उलूम आलिया आहिनि त के उलूम आलिया, के आलो ऐं ज़रियो बणजनि था फ़हमे क़ुरान में, ऐं के त अहिड़ा उलूम आहिनि जिन जी निस्बत रब सां आहे, जिन जे पढ़ाइण जी निस्बत मदीने जे मीर मोहम्मद मुस्तफ़ा अलैहि सलाम सां आहे। मदरसा मामूली कमु कोन पिया कनि, मदरसा अल्लाह जो कमु पिया कनि। इन जी हिकिड़ी दलील त क़ुरान जो ॿ आयतूं आहिनि। इन जी ॿी दलील वरी अकुल आहे, क़यास आहे, तजर्बो आहे, मुशाहिदो आहे। तव्हां सभु ॾिसो पिया त मदरसनि खे आख़िर ही अतियात किथां था अचनि। लखनि करोड़नि जो ख़र्च आहे, किथां पियो अचे? बज़ाहिर का बजट कान्हे, बज़ाहिर ईअं आहे कोन्हे। जीअं शवाल में तालीमी साल शुरू थो थिए, को मदरसो दुनिया में अहले हक़ जो अहिड़ो न आहे जेको चए त शवाल में पूरे साल जो ख़र्चो मूं वटि हींअर मुठ में आहे। को हिकिड़ो मदरसो तव्हां ॾेखारियो। अहले हक़ जे जमी मदारिस जो इहो हाल आहे, तवक्कुल ते हलण वारा। शवाल में तालीमी साल जी इब्तिदा थी थिए ऐं मदरसे जे ज़िम्मेदार खां तव्हां पुछंदव अबा साल जो ख़र्चु घणो? चवंदोसीं साल जो ख़र्चु त 1 करोड़ रुपया आहे। जी त हाणे रजब शाबान रमज़ान हिन में अतियात ज़कात सदक़ात ख़ैरात जमा थिया हूंदा, घणो मुठ में अथव? तो चवंदो त मूं वटि त हींअर 10, 12, 15 लख आहिनि। हाणे 85 लख जो इंतज़ाम कीअं थो ख़ुदा करे? मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, छा इहा इन ॻाल्हि जी वाज़े दलील न आहे ही मदरसा ख़ुदा जे कम में मसरूफ़ आहे? ॾेखारियो दुनिया में अहिड़ो को इदारो, चैलेंज आहे, ॾेखारियो अहिड़ो को दुनिया में इदारो जेको इब्तिदा साल में हले त उन वटि पंहिंजे साल जे ख़र्च जो 10 हिसो हुजे ऐं सॼो साल हली ॾेखारे। मोकल आहे तव्हांखे, को हिकिड़ो नंढड़ो स्कूल अहिड़ो हलाए ॾेखारियो, का हिकिड़ी नंढड़ी डिस्पेंसरी अस्पताल हलाए ॾेखारियो। असीं तव्हांखे साल जे ख़र्च जो 10 हिसो ॾींदासीं, पोइ तव्हां हलाए ॾेखारियो का डिस्पेंसरी, का अस्पताल, का तालीमी इदारो, को नंढड़ो स्कूल। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अकुल हैरान आहे। ख़ुदि ज़िम्मेदारनि खां पुछंदो त ज़िम्मेदार बि अखियूं आलियूं करे अल्लाह जे शुक्र जे कैफ़ियत में इहो तव्हांखे चवंदा त असांखे बि ख़बर कान थी पए किथां पियो अचे। उते ई पियो अचे जितां वहमो गुमान न आहे। हा, अल्लाह खां घुरनि था, माण्हुनि खे बि चवनि था, अल्लाह खां बि घुरनि था। लेकिन मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तव्हांखे वरी असीं हिकिड़ो को सरकारी स्कूल था हवाले करियूं ऐं तव्हांखे मुसलो लोटो बि था ॾियूं त 1 करोड़ रुपयो हिन सरकारी स्कूल जी बजट आहे साल जी, तोखे 10 लख रुपया हथ में था ॾियूं, ही थी मुसलो, ही थी लोटो, हलाए ॾेखार स्कूल।
मुझा दोस्तों अजीजो महसूस तो थे ते ही मदरसा खुदाई कम में लगल आहे, ही मदरसा नबवी कम में लगल आहे। इन्हनि मदरसन के हलाइण खुदा जी नियाबत आहे, रसूलुल्लाह जी नियाबत आहे। हुजूर जो कहिड़ो कम हो? हुजूर जो इहो ई त कम हो। नबुवत सां सरफराज थियण खां पोइ मुंहिंजे नबीअ बाक़ाइदा कहिड़ी तिजारत कई आहे? बाक़ाइदा हाँ, इक्का दुक्का को जानवर वरितो, ख़रीद कयो, का ओधर ते शइ वरिती, का नक़द शइ वरिती, पैसा कोन आहिनि, गिरवी ॾेई कुझु हासिल कयो। इक्का दुक्का पाण करीम अलैहिस्सलाम का ख़रीद फ़रोख्त साबित आहे, लेकिन बाक़ाइदा हुज़ूर पाक अलैहिस्सलाम नबुवत मिलण खां पोइ का तिजारत नाहे कई, का ज़राअत नाहे कई, के सनात हरफत में मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जो वक़्त सरफ़ नाहे थियो। पोइ मुझे नबी पाक अलैहिस्सलाम 23 साल छा कयो आहे? मुंहिंजा दोस्तों अज़ीज़ो 23 साल मुझे नबी पाक अलैहिस्सलाम उहो कयो आहे जेको मदरसनि में पियो थिए। मुझे नबी पाक अलैहिस्सलाम इन 23 सालन में छा कयो आहे? यदु अलैहिम आयाती, माण्हुनि जे साम्हूं क़ुरान जूं आयतूं पढ़ी पढ़ी उन्हनि जा रुख खुदा ॾांहुं फेरिया, दावत जे ज़रिए, तबलीग जे ज़रिए। इहो मुंहिंजे नबीअ जो कमु हो। युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, बेतलबन में तलब पैदा करण जे लाइ क़ुरान जूं आयतूं पढ़ी उन्हनि जे दिलनि खे खुदा ॾांहुं छिकियो। ऐं वरी जेके तलब वारा थी विया, कलमो पढ़ी मुसलमान थी विया, मुंहिंजे नबीअ जे सोहबत इक्सीर में अची विया, त पोइ मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम उन्हनि खे पाण वटि विहारे ख़ुदि बनफ़्से नफ़ीस क़ुरान हदीस पढ़ायो आहे। युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, इहा आयत सरी आहे त तालीम क़ुरान नबवी कमु आहे। क़ुरान सेखारण हुज़ूर जो कमु आहे, हुज़ूर जो। हदीस पढ़ाइण हुज़ूर जो कमु आहे, क़ुरान पढ़ाइण हुज़ूर जो कमु आहे। मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जा यही त चंद कम हुया। माण्हुनि जे दिलनि ते ईमान जा हर हलाए, वरी उन्हनि तालिबीन ते तवज्जो विझी, पंहिंजे वाज़ो नसीहत तसर्रुफ़ो तवज्जो जे ज़रिए सां उन्हनि खे रज़ाइल खां पाक करे फ़ज़ाइल सां सिंगारण वारो इहो तसव्वुफ़ ऐं तज़किये वारो कमु मुंहिंजे नबीअ कयो। ए मुंहिंजे नबीअ कमु कया। युज़क्कीहिम, क़ुरान जी आयत बि ॿुधाई, युज़क्कीहिम, इहो बि मुंहिंजे नबीअ कमु कयो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन खे खूब फैलायो, खूब फैलायो। उन जे लाइ कशाला कटिया, उन जे लाइ रत विलोड़े भत कयो। उन लाइ पाण करीम अलैहिस्सलाम न ॾींहुं ॾिठो न राति ॾिठी, न झकूं ॾिठियूं न झोला ॾिठा, न मौसम ॾिठी न पंहिंजी आराम खे ॾिठो। पोइ दीन फैलाईंदे फैलाईंदे जिते रुकावट नज़र आई, पोइ उन रुकावट खे अल्लाह जे हुकुम जिहाद जे ज़रिए सां वरी हुज़ूर तलवार खणी इन रुकावट खे दूर कयो। ए मुंहिंजे नबीअ कम कया। माना मुंहिंजे नबी पाक अलैहिस्सलाम कहिड़ा कम कया? दावत जो कमु मुंहिंजे नबीअ कयो, जिहाद जो कमु मुंहिंजे नबीअ कयो, क़ुरान पढ़ाइण जो कमु मुंहिंजे नबीअ कयो, तज़किये तसव्वुफ़ जो कमु मुंहिंजे नबीअ कयो। ए कम हुज़ूर कया आहिनि। तव्हां अंदाज़ो लगायो त ही मदरसा कंहिंजे कम में लॻल आहिनि। बुइस्तु मुअल्लिमा, बुइस्तु मुअल्लिमा, अहलिया ने मदरसा खे वजाहत भरी पग ॿधाइण वारी आहे इहा हदीस। अहलिया ने मदरसा जे गांटे के मथे करे छॾियो आहे मुंहिंजे नबीअ जे इन हदीस। अहलिया ने मदरसा जे कुल्हनि ते नूरानी रूहानी बिल लॻाए छॾिया आहिनि मुंहिंजे नबीअ जे इन हदीस। अहलिया ने मदरसा जे सीननि जे मथां ए चमकदार सुनहरी बिल सिंगारे छॾिया आहिनि मुंहिंजे नबीअ जे इन हदीस, जंहिंजो हासिल छा? ऐं मुंहिंजा उम्मतियो, मूं मोहम्मद मुस्तफ़ा खे रब मोकिलियो ई आहे मुअल्लिम ऐं उस्ताद बनाए। हुज़ूर पंहिंजो मक़सद बैसत पियो ज़िक्र करे त मूंखे अल्लाह मोकिलियो ई आहे मुअल्लिम करे। छाजो? ज़ूलॉजी ऐं बॉटनी जो, बायोलॉजी ऐं मैथ जो, उलूम असरिया ऐं उलूम दुनियाविया जो। छाजो मुअल्लिम बनाए मुंहिंजे नबीअ खे रब मोकिलियो? वरी ॿी क़ुरान करीम जी आयत ई वज़ाहत करे, युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। रसूल पाक अलैहिस्सलाम मुअल्लिम ऐं उस्ताद ज़रूर हुया, पर साइंस ऐं रियाज़ी, ज़ूलॉजी ऐं बॉटनी, तिब ऐं हंदसा जा पढ़ाइण वारा कोन हा। मुंहिंजे नबीअ सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़ायो आहे।
हदीस पढ़ाई कुरान पढ़ायो, हदीस पढ़ाई कुरान पढ़ायो। बाहर निकरी रसूल पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जिन काफरन के दीन जी दावत ॾिनी, ये मुझे नबी कम कयो। जेके तलब वारा थी विया, वरी उन्हनि खे पंहिंजे वाज़ो नसीहत, पंहिंजे तवज्जो दुआ तसर्रुफ जे ज़रिए सां उन्हनि जे क़ल्ब खे कुफ्र खां, कीनन खां, हिर्स खां, दुनिया जी मोहब्बत खां, गर्ज़ जमी रज़ाइल खां पाक करे अहिड़ो कामिल करे छॾियो, अहिड़ो कामिल करे छॾियो जो रब ज़ुल जलाल उन्हनि जे ईमान खे, अख़लाक खे, अमल खे क़यामती अचण वारनि माण्हुनि जे लाइ मयार ऐं क़ुदवा बनायो आहे। ए मुंहिंजे नबीअ कमु कया। तलवार खई आहे मुंहिंजे नबी, ए मुझे नबी कम कयो। जिहाद मुझे नबी कम कयो। घर में बुख है, अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा रज़ी अल्लाह अन्हा वारदाहा छा भी फरमाए, रईन अल हिलाल सुम्मल हिलाल सुम्मल हिलाल मा उक़द नारन फी बैत आल रसूलिल्लाह। अम्मा आयशा थी फरमाए टे टे चंड गणींदी हुईस, ॾिसंदी हुईस, टे चंड गुज़री वेंदा हा, लेकिन आले रसूल जे घरनि मां कंहिं घर में चुल्ह कान ॿरंदी हुई। मुझे नबी जो विसाल थियो इन हालत में जो रसूल पाक अलैहिस्सलाम अन्न हासिल करण जे लाइ यहूदी खे पंहिंजी ज़िरह गिरवीअ में ॾिनी आहे। घर में ॿी का शइ कान हुई, ज़िरह ॾिनी आहे गिरवीअ में। ज़िरह गिरवीअ में पंहिंजो क़ीमती हथियार मुंहिंजे नबीअ हिकु यहूदीअ वटि गिरवी रखी, उन खां कुझु अन्न जा दाणा हासिल कया। इन मां अंदाज़ो लॻायो मुंहिंजे नबीअ जी ज़िंदगी जिहाद सां केॾी लबरेज़ हुई। घर में भुख है लेकिन ज़िरह मौजूद है, अन्न कोने पर हथियार है, अन्न कोने घर में पर ज़िरह मौजूद है। घर में चुल्ह कान पई ॿरे, लेकिन टे टे चार चार तलवारों मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जे घर जे भित ते लटकंदियूं हुयूं। घर में अटो खाइण लाइ कोने, लेकिन हथियार मौजूद है। मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जी अमली ज़िंदगी क़यामती अचण वारनि उम्मत जे मर्दन औरतुनि खे ॿुधाए पियो त मुंहिंजो नबी नबी मलाहिम हो, मुंहिंजो नबी साहिब सैफ़ो सिनान, मुंहिंजो नबी जिते दावत ॾेई माण्हुनि खे ईमान वारो कंदो हो, उते वरी हथ में तलवार खणी जिहाद करण वारो बि हो। दावत मुझे नबी जो कम, जिहाद मुझे नबी जो कम, तालीम मुझे नबी जो कम, तज़कियो मुझे नबी जो कम। ऐ हकीकी दाई, मुतसल्लिम पुख्ता दाई, दीन में मुअतदिल दाई, इन जे पैदा थियण जो रूहानी मरकजी मदरसा है। आरिफीन, मकबूलीन, सालिहीन जे पैदा थियण जी जाइ ही मदरसा है। मुजाहिदीन, मुकातिलीन फी सबीलिल्लाह अक्सर करे उन्हनि जे पैदा थियण जूं जायूं ही मदरसा है। मदरसा त सभिनी दीन जे शोबनि जी माउ आहे। ही मदरसा दीन जे सभिनी शोबनि जे माउ जी हैसियत रखनि था। उन करे तव्हां ॾिसंदो अहले हक़ में जेके मेहनतूं गुज़रियूं आहिनि माज़ी करीम में, इन्हनि सभिनी मेहनतुनि जा सरवाण मदरसे जी पैदावार आहे। सतनी खंडन में हींअर तलक़ी बिल क़बूल जेको हासिल आहे जंहिं मेहनत के, उन मेहनत जो नालो दावत तबलीग आहे। अल्लाह इन मेहनत जी हिफ़ाज़त फरमाए, पाण सभिनी खे इन मेहनत में लॻाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सतनी खंडन में अहले हक़ जी सब खां वधीक जंहिं मेहनत के उमूमियत मिली उहा दावत तबलीग आहे। इन दावत तबलीग जे ईजाद करण वारा, उन दावत तबलीग जी तजदीद करण वारा केर हा? हज़रत मौलाना मोहम्मद इलियास साहब रहमहुल्लाह, जेके मदरसे जी पैदावार आहे। मदरसे जी पैदावार आहे। मौलाना इलियास साहब रहमहुल्लाह आलिम हा, किथे पढ़िया? मदरसे में पढ़िया। हज़रत खलील अहमद सहारनपुरी रहमहुल्लाह जहिड़ा उस्ताद, उन्हनि जा शेख बि हुआ, उस्ताद बि हुया। हज़रत शेखुल हिंद जहिड़ियूं हस्तियूं उन्हनि जे उस्तादनि में शामिल हुयूं। एडो वडो दावत तबलीग जो कम है, सॼी दुनिया में नकलो हरकत है तबलीग जे कम जी। इन तबलीग जे कम जा मुजद्दिद बानी तबलीगी जमात हज़रत मौलाना इलियास साहब कांधलवी नव्वरल्लाह मरकज़हू, किथे जी पैदावार? सब ॻाल्हायो मदरसे जी। अब सब ॻाल्हायो किथे जी पैदावार? मदरसे जी पैदावार।
रेशमी रूमाल जी तहरीक हली, उन जा सरवाण हज़रत शेखुल हिंद रहमहुल्लाह किथे जी पैदावार, उन्हनि जा खलफ़े रशीद, उन्हनि जे जुहद के खणी करे दुनिया में फिरण वारा हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हज़रत मौलाना हुसैन अहमद मदनी नव्वरअल्लाह मरकज़हुमा ए किथे जी पैदावार, मदरसे जी। तहरीक रेशमी रूमाल जो सरवाण हज़रत शेखुल हिंद, उनजी रूहानी पैदाइश जी जगह मदरसो आहे। उन मदरसे जो नालो दारुल देवबंद आहे। डाणूअ जे वण जे हेठां हिकिड़े उस्ताद शागिर्द उन मदरसे के शुरू कयो हो। उस्ताद जो नालो बि महमूद हो, शागिर्द जो नालो बि महमूद हो। जंहिं शागिर्द जो नालो महमूद हो उन खे त चवंदा शेखुल हिंद, यही दवा शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, मदरसन के तव्हां मुल्लन जो मरकज़ न समझो। ही खुदाई कम जे करण जूं जायूं अथव, ही नबवी कम जे करण जूं जायूं अथव। ही मुल्लन जा मरकज़ कोन आहिनि, ही खुदा जे मेहनतनि जी जा मरकज़ आहिनि। ही हुजूर जे फिक्र ऐं हुजूर जे मेहनतनि जा मरकज़ आहिनि मदरसा। कने हल्की निगाह सां न ॾिसो मदरसनि खे त इहे अठ ते चटी आहिनि मुला। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, तुंहिंजूं मुंहिंजूं रूहानी, ज़ाहिरी, मादी, जिस्मानी, बातनी ऐं सभु ज़रूरतूं हिननि मदरसनि सां वाबस्ता अथनि। ही मोहसिन आहिनि उम्मत जा। असांजे समाज जी बुनियादी ज़रूरत आहे मदरसो। असांजे मुआशरे जी बुनियाद जो पीड़ जो पत्थर आहे मदरसो। अल्लाह न करे खाकम बदहन मदरसा न हुजन पोइ दीन रहंदो। पोइ त तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे पंहिंजे बच्चे जे कन में अज़ान ॾियण वारो को मुल्लो कोन मिलंदो। तव्हांखे पंहिंजे मैयत जे जनाज़े पढ़ाइण जे लाइ को मौलवी कोन मिलंदो। तव्हांखे पंहिंजे बच्चनि खे क़ुरान ऐं क़ाइदो पढ़ाइण वारो बि को हाफ़िज़ कारी कोन मिलंदो। तव्हांखे पंहिंजे बच्चनि ऐं नियाणियुनि जे फ़र्ज़नि जी लाहिण महिल निकाह पढ़ण वारो को निकाह ख़्वां कोन मिलंदो। ही मदरसा तव्हांजी ज़रूरत आहे, समाज जी ज़रूरत आहे मदरसो। हिकिड़े इस्लामी मशरक़ी समाज ऐं मुआशरे जी ज़रूरत रोड रस्ता गैस बिजली पाणी कोन आहिनि पर घटि। हिकु इस्लामी ऐं मशरक़ी समाज जी बुनियादी ज़रूरत मदरसो आहे। बुनियादी ज़रूरतुनि में शामिल आहे मदरसो। मदरसा न हुजनि अलाए कॾहिं खां अज़ाब अची वञे। ही जेको थोरो घणो बचियल आहियूं हिननि मदरसनि जो सदको अथव। अल्लाह जा ईंदड़ अज़ाब तारण वारा अथव ही मदरसा, जो ॾींहुं राति क़ुरान जी लोली आहे। तव्हां पंहिंजे घर में बरकत हासिल करण जे लाइ हज़रत मौलाना मुख़्तियार साहब दामद बरकातुहुम खे केॾी महिल चवंदा हुआसीं, 10 छोकिरा त ॾे, नओं घर ठाराए अथमि उते क़ुरान हली पढ़ण बरकत थिए। तूं पंहिंजे नए घर में अधु कलाक जे लाइ क़ुरान थो पढ़ाराई, सम्झी थो बरकत अची वई। जिते 24 कलाक अल्लाह जो क़ुरान पढ़जे उते छा बरकत हूंदी, छा रहमत जा वसकारा हूंदा। ही असांजो सॼो समाज ऐं सॼो मुआशरो, ही झर झंग, ही आबादियूं शहर ॻोठ, ही रोड रस्ता, मुंहिंजा दोस्त सोधी तो सभु क़ुरान करीम जेको पढ़ियो थो वञे मदरसनि में, इन क़ुरान जे कसर सां पढ़ण जे करे जेको अल्लाह जे तरफ़ां रहमत जो वसकारो वसंदो आहे, इन रहमत जे वसकारे जो फैज़ सॼी आबादीअ ते पहुचंदो आहे। सॼी आबादीअ ते। तव्हां मामूली था सम्झो मदरसे खे। जेकर बाईपास ते ही मदरसो क़ाइमु आहे त सिर्फ़ु हिन चंद एकड़नि ते या रहमत मौक़ूफ़ कोन अथव। करोड़ दफ़ा कसम खणिजे कूड़ो न थीजे। हिते जेको क़ुरान हदीस पढ़ियो थो वञे, इते जे उन जे करे जेका अल्लाह जी रहमत ई नाज़िल थिए, उन रहमत जा झोंका, उन रहमत जो असर तव्हांजे सॼी आबादियुनि ते पहुचंदो आहे। कोयटा में बर्फ़ पवे, हिते कोन ॾकंदा आहियो? ॿुधायो, कोयटा में बर्फ पवे, हिते पिया स्वेटर ऐं रलियूं अचनि, हिते पिसोड़ियूं ऐं कंबल अचनि। किथे कोयटा, किथे सईदाबाद। मुंहिंजा दोस्तो दीदो अकुल खां कमु वठो।
कोयटा कोह परे वसंदड़ बर्फ में एडो असर आहे जो वसे कोयटा में असर हिते आहे। छा अल्लाह जे कुरान के तवा बर्फ का घट समझो आहे? हिन चंद एकड़ में जो कुरान पे पढ़बो आहे सजी आबादी उन रहमत जे वसखारे का फैज़याब थींदी आहे। अल्लाह जी रहमत जो नुज़ूल, अल्लाह जी तरफा अनवारा तजलियात जो हुबूत वरूद हिन कुरान जी कसरत तिलावत जे सदके। मदरसन के मामूली न समझो, मदरसन की हैसियत सुञाणो, अहमियत सुञाणो। तो मदरसा आहिनि छा, केड़े कम में लगल आहिनि ही मदरसा, छा पिया कनि ही मदरसा, ऐं तव्हांखे केड़ी अज़ीम शान कारगुज़ारी ॾेई रहिया आहिनि ही मदरसा। असां त यानी कणक जी बोरी ॾिनी आहे, लेकिन तव्हांजे इन कणक जे बोरीअ जो असर आयो आहे जो हेतिरा हाफ़िज़ आलिम इन मदरसे मां फारिग थी रहिया आहिनि। तव्हां पंहिंजे इन ताउन के मामूली न समझो, इहो तव्हांजो ताउन सजायो पियो थिए। असल मसरफ़ ही अथव। उन करे बुज़ुर्गनि लिखियो आहे, हज़रत मुफ्ती शफ़ी साहब नवर अल्लाह मरकज़हु दारुल कराची जा बानी, शेखुल इस्लाम वल मुस्लिमीन हज़रत मुफ्ती तक़ी साहब दामत बरकातुहुल आलिया जा वालिद गिरामी, उहे फरमाईंदा त जेकॾहिं तव्हां मदरसनि खे ॾींदा तव्हांखे 2 सवाब मिलंदा। केॾो वॾो माण्हू पियो चए, तव्हां मदरसनि खे ॾींदो तव्हांखे 2 सवाब मिलंदा। हिकिड़ो ग़रीबनि जे ताउन जो अजर मिलंदव, ॿियो वरी क़ुरान ऐं दीन जे तालीम जे इशा ते फैलजण जो सवाब वरी अलॻि मिलंदव। ग़रीबनि जे ताउन जो सवाब अलॻि ऐं इशा ते क़ुरान जो सवाब अलॻि, ॿीणा ॿीणा सवाब। असुल मसरफ़ त ही आहे, ग़रीब खे ॾींदे 100 रुपया तोखे ग़रीब जे ताउन जो सवाब थींदो। मदरसे में 100 रुपया ॾींदे तोखे ॿीणो सवाब थींदो। हिते जेके ग़रीब तलबा पढ़नि था, हिते जेको ग़रीब स्टाफ आहे, जेके घटि पघारनि ते तॾहिं जी चती बंजी काल अल्लाह काल रसूल में मसरूफ़ आहिनि, इन्हनि जा पघारनि जूं ज़रूरतूं पूरियूं पियूं थींदियूं ऐं क़ुरान हदीस जे तालीम जे ही रौनकूं बाक़ी ऐं बहाल पियूं थींदियूं। तव्हांजे 100 रुपया सजाया ई सजाया थी वेंदा। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मदरसन के अज़मत जी इज्जत जी निगाह सां ॾिसूं। ईअं न सम्झूं त मदरसा बस ई मुल्ला अटे ते चथी आहिनि, वांदा आहिनि। जेको घर खां वांदो तो मदरसो खोले। असांजे समाज जो जी असली हकीकी ज़रूरत मदरसो आहे, जितां तव्हांखे दीनी रहनुमाई मिलंदी, जिते कुरान करीम कसरत से पढ़ने जे करे तव्हांजी सॼी आबादी अल्लाह जे रहमत जे घेरे में रहंदी। मुझे का हदीस पढ़ी खुतबे में, मुझे नबी पाक अलैहिस्सलाम जो फरमान जो हासिल इहो ई आहे त जिते कुरान पढ़ियो वेंदो आहे, जिते कुरान पढ़ायो वेंदो आहे, उते वारनि खे सुकून मिलंदो न आहे। अल्लाह जे तरफ़ां सुकून उन्हनि जे दिलनि जे मथां वसंदो आहे। नज़लत अलैहिमुस सकीना। सॼी दुनिया सुख ऐं सुकून ॻोल्हे पई, लेकिन सुख सुकून ॾिसणो अथव त हिननि हाफ़िज़नि मौलवियुनि खे ॾिसो, 10-15 हज़ार पघार आहे, लेकिन तव्हां ॾिसो कहिड़ी बावकार ज़िंदगी पियो गुज़ारे। तव्हांजे सईदाबाद जे एसीअ जी अहिड़ी बावकार ऐं पुरवजाह ज़िंदगी कान हूंदी जेतिरी मदरसे जेके ज़िम्मेदार ऐं कंहिं मुदरिस जी ज़िंदगी हूंदी। अल्लाह अहिड़ी बावकार ज़िंदगी उन्हनि खे ॾिनी आहे, अछनि कपिड़नि सां, एड़ी इज्जत भरी जिंदगी रब पियो ॾे। इन खे चइबो आहे नज़लत अलैहिमुस सकीना जो फैज़, गशियत हमर रहमा। अल्लाह जी रहमत वेड़े छॾींदी आहे उन्हनि खे जेके कुरान हदीस पढ़ंदा ऐं पढ़ाईंदा आहिनि। अल्लाह जी तरफ़ां फ़रिश्तनि जो नुज़ूल थींदो आहे ऐं फ़रिश्ता अची घेरो कंदा आहिनि हुसूल बरकत लाइ। ऐं चौथी फज़ीलत हिननि अहलिया ने मदरसन जी इहा आहे जो मुंहिंजे नबीअ फरमायो ज़करहुमुल्लाह फी मन इंदह। सॼी दुनिया अल्लाह अल्लाह करे अल्लाह खे यादि कंदी आहे, अल्लाह वरी हिन मदरसे वारनि खे यादि कंदो आहे। तई यादि करियो न करियो, अल्लाह पियो यादि करे हिननि खे। ज़करहुमुल्लाह फी मन इंदह। जेके कुरान पढ़नि था, पढ़ाइनि था, सिखनि था, सेखारीनि था, उन्हनि जा तज़किरा मले आला जे मजलिसनि में अथव। अर्श ते इन्हनि जा तज़किरा। इन खां वधीक का वजह थींदी? इस्लामाबाद में कंहिंजो तज़किरो थिए, मुंहिंजा दोस्तो जीजो, इहा चंग मुड़सी न आहे। चंग मुड़सी ऐं शहज़ादगी असल वजाहत इहा आहे जो रब्बे ज़ुल जलाल वटि अर्श ते तव्हांजो नालो वठी ज़िक्र थिए ऐं अल्लाह वटि नालो वठी तज़किरो उन्हनि जो थींदो आहे जेके कुरान पढ़ंदा आहिनि, कुरान पढ़ाईंदा आहिनि।
अल्लाह शाला पाण सभिनी खे अहलिया ने मदरसा के कदर जी निगाह सां ॾिसण जी तौफ़ीक़ ॾे। दामे दर में सुखने पंहिंजे फ़िक्र सां हमदर्दी सां पंहिंजे नेक जज़्बात ऐं नेक नीयतुनि ऐं नेक दुआउनि खे वाबिस्ता करियो मदरसनि सां कंदव सभई इंशाअल्लाह। शर्मिंदा कोन थो करियां, फ़िक्रमंद थो करियां। पहिरीं पाण खे पोइ तव्हांखे पंहिंजा मथा ढकियो पूरी ज़िंदगी। पंहिंजे चेहरे ते हुजे नबीअ जी सुहारी, टिनी पासनि खां मुठ बराबरि हुजे पूरी ज़िंदगी। पंहिंजा पांचा भेॾनि खां मथे रखो पूरी ज़िंदगी। पंहिंजे इलाइक़े जे नेकनि वारो लिबास पायो पूरी ज़िंदगी। सच पुछो, 4 कम न कंदाओ तव्हां हुज़ूर जे हुलीअ खे पाइण वारा थी विया हो। ऐं हाणे बिशारत हुजनव, तव्हांजो हशर क़यामत ॾींहुं हुज़ूर जे क़दमनि में थींदो। जहिड़ो तशब्बुह, जहिड़ी मुशाबहत, जहिड़ो हुलियो तहिड़ो हशर। अखियुनि खे झुकायो, कननि खे ग़लति आवाज़नि खां बचायो, ज़बान खे नरम करियो, कंहिंजी तौहीन तज़लील खां पाण बचायो, हथनि खे सख़ी करे ख़िदमत जो आदी करे ज़ुल्म खां बचायो, पंहिंजे सीने खे मर खां, मेर खां, वेर खां, हसद खां, साड़ खां बचायो, पंहिंजे पेट में हलाल खाओ, बच्चनि खे हलाल खारायो, सतर पाक दामन रखो, बेहयाई खां बचो, ही टंगूं अल्लाह जे राहुनि में फिरायो, दीनी कमनि में थकायो, पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ायो, पंहिंजे अमड़ियुनि भेनरुनि खे परदो पोती सेखारियो, बालिग थींदे पंहिंजे बच्चनि जा न्याणियुनि जा सादगी सां जल्दी फ़र्ज़ लाहियो, 5 वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़ी पढ़ी हुज़ूर जो अखियूं ठारे हुज़ूर जूं दुआऊं वठो। मुसलमान ऐं बेनिमाज़ी थी नथो सघे। कॾहिं निमाज़ न छॾियो, 5 वक़्त पाबंदी सां पढ़ो, सफ़र हज़र में बि निमाज़ न छॾियो। अचे पियो रमज़ान, बल्कि अची वियो आहे रमज़ान। रजब शाबान आया माना रमज़ान आयो। पाण ॻणींदा आहियूं कॾहिं रमज़ान वेंदो। मुंहिंजा नबी रजब खां ॾींहं ॻणींदा हुआ ऐं रोई दुआ कंदा हुआ त अल्लाह कॾहिं रमज़ान ईंदो। रमज़ान अल्लाह सिहत सलामती पिया घुरंदा हुआ मुंहिंजा नबी। रमज़ान खे समोसनि पकोड़नि जो महीनो न बनायो, रमज़ान खे सुधरण जो महीनो बनायो। रमज़ान खे सुधरण जो महीनो बनाइण आसान आहे। 3 कम करियो बसि। 2 कम करण जा अथव, 1 छॾण जो। तव्हां रमज़ान खे ख़ानकाह बनाए छॾियो, तव्हां रमज़ान खे सुधरण जो महीनो बनाए छॾियो। 3 कम करियो, 2 करण जा, 1 छॾण जो। 2 करण जा, ॾींहं जो हुजे रोज़ो, राति जो हुजे तरावी जो एहतमाम, ऐं 1 कमु छॾण जो त पूरो रमज़ान जे कंहिं घड़ीअ में अल्लाह खे नाराज़ करण वारो को कमु न कयो। न ॾिसण जो, न ॿुधण जो, न सीर जो, न सूरत जो, न घर गृहस्थी कारोबार जो, को अल्लाह जी नाफ़रमानीअ जो कमु न करियो सॼो महीनो। ए 3 कम कंदाओ, तव्हां रमज़ान खे मदरसतुल ईमान बनायो। इंशाअल्लाह ही रमज़ान तव्हांखे सुधारे रब ज़ुल जलाल जे तरफ़ां तव्हांखे मुत्तक़ी हुजण जी सनद ॾियारींदो। लअल्लकुम तत्तकून, अल्लाह जो वादो आहे। रमज़ान मिलियो ई मुत्तक़ी थियण लाइ। सरदीअ वारा ज़कात ॾियनि, ज़मींदार पंहिंजे फ़सलुनि जो 20 हिसो अल्लाह जे राह में कढंदा कनि। पाड़े पतीअ जो ख़्यालु कजे, मिटी माइटी जोड़जे, पंहिंजे माउ पीउ जा पेर धोई पियो। इहो बि असांजे मुआशिरे जो वॾो नासूर आहे। चङा भला पंहिंजे माउ पीउ खे नथा लेखी, पंहिंजे माउ पीउ खे तिखी निगाहुनि सां न ॾिसो, उन्हनि ॾे पेर दिघा न करियो, उन्हनि जे मथां आवाज़ बुलंद न करियो, उनखे पुठि न ॾियो। उन्हनि जूं दुआऊं जन्नत जूं हवाऊं अथव। तव्हांजो बेनिमाज़ी वालिद, तव्हांजी बेनिमाज़ी माउ, इन जे क़दमनि जे हेठां जन्नत अथव। पीउ तव्हांजे जन्नत जो दर अथव। दुआऊं वठो पंहिंजे माउ पीउ जो। पंहिंजे ज़ालुनि सां भलो बर्ताव करियो, ज़ालुनि खे गारियूं न ॾियो, भूंडा न ॾियो। इहो चङो मुड़ुसु न आहे। मुंहिंजे नबीअ फरमायो, कमीनो आहे उहो जेको ज़ालुनि खे दॿाए। मोबाइल खे सहूलियत जो दर्जो ॾियो बसि। हिन मोबाइल जे फितननि खां बचो। अकेलाईअ में ही टच मोबाइल ज़ुलेखा अथव, जेका चवे पई हर नौजवान खे हई तला घलिया, लेकिन हर नौजवान खुदा जो खौफ पंहिंजे दिल में पैदा करे अकेलाई में न टच मोबाइल के खिताब करे चए, मआज़ अल्लाह, ऐं अल्लाह जी पनाह तो घुरां तुंहिंजे शर खां। मोबाइल, इन मोबाइल के खुदा खां टुटण जो ज़रियो न बनायो। इन मोबाइल के सहूलियत जो दर्जो ॾियो बसि। बाक़ी रहियो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियल आहे। घबरायो न, ॾोही आहियूं, पर के माण्हूअ जा ॾोही थोरे ई आहियूं जो घबरायूं। वेंदासीं त लोधे कढंदो। ॾोही आहियूं अहिड़े बाज़ारे रब जा जेको रुसंदो बि पाण आहे, परचाईंदो बि पाण आहे। हिकिड़े जुमिले ते परचंदो अल्लाह, जेको ख़ाजिल नादिम थी पशीमानीअ में बसि ग़र्क़ थी दिलि सां चवे, ऐं अल्लाह हाणे कोन कंदुसि, तूं मूंखे माफ़ी ॾे।
पोइ फ़र्ज़ कज़ा करे हक़ अदा करे गुनाह छॾीनी ज़िंदगी शुरू करे हेॾा रुठड़नि खे परचाईंदो पटका लाहे धूड़ कंदा रब खे जुमिलो चवंदो अल्लाह हुनखे ईअं पाक कंदो ॼणो माउ हिनखे अॼु ॼणियो पोइ न तौबा खे पको करियो अल्लाह जे राहुनि में फिरी नेकनि जी सोबत में रही ज़िक्र फ़िक्र सां जुड़ी पंहिंजे इलाइक़े जे आलिमनि सां जुड़ी उन्हनि जी पुठ मुठ थी अक़ीदे खां जिहाद ताईं सॼो दीन सिखी पंहिंजी ज़िंदगी पुरनूर करियो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में तौबा खे ज़िंदा रखो कंदो सभई इंशाअल्लाह कहिड़ो अल्लाह खे राज़ी कंदो हथ मथे करियो अल्लाह ताला क़बूल फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।